शिकारपुर में सचाई न्यूज़ के नुमाइंदे वाजिद लोहर की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूँ तो मदई जी वेझो ॻोठ मिर्ज़ापुर में एग्रीकल्चरल डिपार्टमेंट के तरफ़ का ज़राअत के वाधारे लाइ एक शानदार प्रोग्राम कोठायो वियो। तकरीब जो मेहमान ख़ास अगुणू सूबाई सलाहकार और पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी सरदार ज़ादा जुल्फ़िकार अली खान कमारियो और सैयद अब्दुल कादिर शाह अमरोडी जिन हुआ। इन सेमिनार की मेज़बानी जा फ़राइज़ आफ्ताब अहमद शेख सर अंजाम ॾिना। एग्रीकल्चरल डिपार्टमेंट से लागापियल ऑफिसरन इलाके के मुआज़िज़न ज़मींदारन ॻोठ के वॾे तइदाद में माण्हुनि इन तकरीब में शिरकत कई। वधिक तकरीब में शरीक थींदड़ मुआज़िज़ीन सचाई न्यूज़ के ॿुधायो जो अमीर बस पाहुर साहब, चाचो नज़ीर अहमद खान बार, अयाज़ अहमद अबड़ो साहब, नसरुल्लाह खान दल, जुल्फ़िकार पीरज़ादो साहब, चाचो रहमतुल्लाह खान, अब्दुल कयूम, सभी दोस्त मुझा वेठल स्टेज ते सभी के अस्सलाम वालेकुम। मुझा भा ये सभी अयाज़ साहब जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं काफ़ी टाइम खां अयाज़ साहब सां कचहरियूं भी थींदियूं आहिनि असांजो आफ्ताब शेख साहब भी ईंदो रहंदो आहे फील्ड में हले पियो, सभिनी ॾींहुं अचे वञे पियो। पर मां हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदुसि, हिन में कुछ दोस्तनि अॻ में तजवीज़ूं कुछ ॾिनियूं ॿुधायूं पंहिंजो असांजे पंपिंग स्टेशन सां उनमें ही शिकारपुर डिस्ट्रिक्ट के तरफा करायो वियो। डिप्टी डायरेक्टर शिकारपुर जो ऑन फार्म वाटर मैनेजमेंट के तरफा ही प्रोजेक्ट जो इन सेमिनार कराने जो मकसद इहो हुयो तो जेके असांजा आस पास तालके गलियासीन जा ज़मींदार आहिनि उन्हनि खे असां इनवाइट कयो तो इन जे लाइ असांजे प्रोजेक्ट में मुख़्तलिफ़ कंपोनेंट आहिनि। लेज़र लेवलर आहे, डीप रिपर पिलो आहे, वाटर कोर्स पक्का करणा आहिनि। उन जे लाइ असां ज़मींदारनि खे गॾु कयो त असांजो जेको ही प्रोजेक्ट आहे उहो सब्सिडी जे हिसाब सां आहे। 40% सब्सिडी आहे इन जेके असांजा इक्विपमेंट आहिनि एग्रीकल्चर इक्विपमेंट ऐं वाटर कोर्स में जस्ट माना उन्हनि खे सिर्फ़ु अर्थवर्क कराए ॾियणो आहे। उन खां पोइ असांजा वाटर कोर्स पके कराइण सां असांजा खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। उन में वाटर लॉगिंग ख़तमु थी वेंदी आहे, फसल जो वधाउ थींदो आहे ऐं ज़मींदार जेके ख़ासि मेन उन्हनि जे लाइ भली शइ आहे त जेके वाटर कोर्स जे पुछड़ीअ में उन्हनि खे पाणी न पहुचंदो। वॾो जामियो मनसूबो ज़राअत जे तरक़ी ऐं आबादगारनि जो ख़ुशहाली जो शुरू करे चुकी आहे। इन ये प्रोग्राम तहत सिंध में 6000 खां वधीक कच्चा वाटर कोर्सनि खे पको करणो आहे। आबादगारनि वटि 3000 एकड़नि ते आबपाशी जो जदीद निज़ाम जंहिंखे असां कतरो आबपाशी जो निज़ाम था चऊं उहो लॻाराए ॾियणो आहे रिआयती अघनि ते। उन खां अलावा आबादगारनि खे ज़मीनुनि जे समत जे लाइ लेज़र मशीनियूं रिआयती अघ ते सिंध सरकार हिन प्रोजेक्ट तहत मुहैया करे रही आहे। ज़राअत खातो आबादगारनि खे ॼाण ऐं तरक़ी ऐं ख़ुशहाली जे लाइ उन्हनि जे ज़मीनुनि ते वञी करे नुमाइशी प्लाट थी लॻाए त जीअं आबादगार पंहिंजे अखियुनि सां ॾिसनि त जदीद ज़राअत जीअं दुनिया में थी रही आहे उहा असां हिकिड़े एकड़ ते उन्हनि खे सभई मनसूबा सभई तरीक़ेकार इस्तेमालु कराए ॾेखारियूं था त फ़ैसिलो पाण कयो त जेको एकड़ असां पोखियो आहे उन जी फ़ी एकड़ केतिरो वधी आहे तव्हांजे रिवायती ज़राअत खां। जेकॾहिं असांजे पोखियल तरीक़ेकार सां फ़ी एकड़ पैदावार 15% 20% वधे थी तो आबादगारनि खे गुज़ारिश कंदा आहियूं त तव्हां बि अहिड़े तरीक़े हाई एफिशिएंसी इरिगेशन सिस्टम जो प्रोग्राम हो जंहिंमें जेको आबादगारनि खे ॿुधायो वियो त तव्हां जदीद तरीक़ा इस्तेमालु कयो पाणीअ जे हवाले सां ऐं जदीद तरीक़ा इस्तेमालु कयो ज़राअत जे हवाले सां जीअं जेको भाणनि ऐं ॿिजनि जा कॉस्ट महांगा थी विया आहिनि। इन करे क्लोज़ राब्ते में रहो वाटर मैनेजमेंट डिपार्टमेंट सां एग्री एक्सटेंशन सां ऐं उन्हनि जे जेका ज़राई वर्करनि सां जेके यूसीए लेवल ते वेठा आहिनि त जीअं असांजी पर एकड़ पैदावार वधे ऐं असांजे बच्चनि जी ख़ुशहाली थिए, जीअं असांजा बच्चा तालीम सुठी वठी सघनि ऐं ख़ुदि सिंध। ही जेको असांजो प्रोजेक्ट आहे इहो आहे वर्ल्ड बैंक एशियापेप जे तरफ़ां आहे। हिन में असां औरतुनि खे जेका केजी ॾिनी आहे घर में उहे लॻाए करे पंहिंजी मदद पाण तहत कमु करनि ऐं उन्हनि मां उन्हनि फ़ाइदो वरितो आहे, उन्हनि जो पैसो बचियो आहे, टाइम बचियो आहे ऐं उन्हनि मां उन्हनि ॿियनि जी मदद बि कई आहे। ऐं ॿियो कंपोनेंट आहे असांजो वाटर कोर्स जेको आहे कच्चा वाटर कोर्स आहिनि उहे असां पक्का कराईंदा आहियूं जंहिंमां पाणीअ जी बचत थींदी आहे ऐं जेके ज़मीननि ते पुछड़ीअ ते पाणी नथो वञे सिम कलर थिए थो उहो पको वाटर कोर्स थो थी वञे त पाणी ओसि ताईं आराम सां पहुची वञे थो, ज़मींदार खे काई दिक़त नथी थिए, काई तकलीफ़ नथी थिए। ऐं जेको ड्रिप इरिगेशन असां सिस्टम लॻाए ॾियूं था उन में बि फ़ाइदो आहे, भाण जो फ़ाइदो आहे, पाणीअ जो फ़ाइदो आहे, पाइप ने ड्रम जे थ्रू उहो फुड़ो पाणी उनखे लॻे थो
ॿूटे खे लॻे थो ऐं फर्टिलाइज़र ओस ताईं जड़ ताईं पहुची वञे थो, हेल्दी ऐं सुठो ॿूटो पैदा थिए थो। ई डबल फ़ाइदो आहे। ऐं सियापे बि ज़बरदस्ती प्रोजेक्ट शुरू कयो आहे। 4 कंपोनेंट आहिनि, इन्हनि में असांजा माण्हू कमु करनि पिया माशाल्लाह सां। ही असांजो सॼी सिंध में हले पियो। ही डिस्ट्रिक्ट शिकारपुर आहे। डिस्ट्रिक्ट शिकारपुर में असां औरतुनि खे 400 kg ॾिनियूं आहिनि ऐं कंदकोट कश्मीर में असां जेको आहे 247 ॾिनियूं आहिनि। जैकाबाद में असां 100 kg ॾिनी आहे। इनशाला फर्दर असांजो इन ते ई कमु हले थो। जीअं ई असांजो कमु ईंदो असां पंहिंजे इन ई हारी भाइरनि खे, इन्हनि ई भेनरुनि खे असां कमु ॾींदासीं, या इन्हनि जे थ्रू जेके ॿिया ख़्वाहिशमंद आहिनि, इन्हनि जो कमु ॾिसी करे करणु चाहिनि था कमु, उन्हनि खे असां अॻियां आणींदासीं। सियापे जी तरफ़ां मुख़्तलिफ़ कंपोनेंट आहिनि जंहिंजी ॼाण ॼणी असां ज़मींदारनि खे। उन में वाटर कोर्स आहिनि ऐं उन खां अलावा किचन गार्डन आहे, ड्रिप इरीगेशन सिस्टम आहे ऐं उहे टोटली जेके आहिनि फ़ाइदे वारा प्रोजेक्ट आहिनि। जेका आहे उन लाइ असां ज़मींदारनि खे अवेयरनेस लाइ ई सेमिनार थियोसीं। इहो ई पैगाम ॾींदासीं त हिन मां भरपूर फ़ाइदो वठनि। पाणीअ जी शार्टेज तमामु घणी आहे ऐं उन लाइ वाटर कोर्स पका थींदा त उन्हनि खे फ़ाइदो पहुचंदो। हिकु त पुछड़ी वारनि आबादगारनि खे पाणी जल्दी पहुचंदो ऐं उपत वधंदी ऐं हर साल खाटीअ खां जेका आहे उहो बची वेंदा।